अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो, छा असां जी हयाती बची पवंदी, छा रेस खान बहादुर ॾाढो ख़ुशि हूंदो, छा शिरोज खान इस बहादुर खान खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो, छा शामिर हाणे इस बहादुर खान खे ख़त्म कराए छॾींदो, छा ज़हर अली नेसी वापसी ईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाल लिखियल आहे सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवां जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां साल जेको आहे उते तड़पंदो ऐं उते फत कंदो, उन जे मथां पोइ वरी सोडो अची वेंदो। सोडाणी जी हक़ीक़त बयान करे ऐं हिन जी जाते बचाए वठंदो। इन खां पुछंदो ही तुंहिंजो हशर कंहिं कयो। साला चवंदो त ही शरारत शिरोज खान जी आहे या बिजार खान जी। सोडा चवंदो साला ही ॻाल्हियूं त ॾे छॾे ॾे, मूंसां गॾु हल त मां तुंहिंजी हयाती बचायां, मतलब त तोखे अस्पताल वठी हलां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो खान बहादुर जेको आहे ॾाढो ख़ुशि हूंदो, बिजार खान खे चवंदो त असां जेको कयोसीं उहो ई थियो, त इहे करे सोचियो बि न हो जो मुंहिंजो पुट शिरोज अहिड़ा कम कंदो ऐं हू साले खे खट ॿेड़ो कंदो। बिजार खान चवंदो त ॾिस खान बहादुर इहो तव्हांजो वारो पुट इहो भलो कमु कयो, अगरि हू ईअं न करे हा त साला ॾियो वञी असांजे मथां हमिलो करे हा ऐं पोइ हू असां लाइ वॾो थी वञे हा। बहरहाल हाणे तोखां जल्दी जेतिरो थी सघे चांडोके जी शादी शामिर सां कराए छॾ, अगरि जेकॾहिं तो इन में थोरी बि देरि कई त शामिर लापरवाही करे छॾींदो। बस खान बहादुर चवंदो त बिजार खान मां ईअं लापरवाही थियण कॾहिं बि न ॾींदुसि। हू हाणे मुंहिंजे घर में आहिनि, जेॾी महिल टाइम मिलियो त मां उन्हनि जी शादी मतलब उन्हनि जी निकाह कराए छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रुखसार बेगम जेको आहे रेस खान बहादुर खे खीर में नशो मिलाए ॾींदो त पोइ हू सुम्ही रहंदो ऐं उन खां पोइ शामिर जेको आहे पंहिंजो कमु तमामु करे छॾींदो ऐं रेस खान बहादुर खे पूरो करे छॾींदो। ऐं इन ॻाल्हि में पोइ चांडोकी शाह मुराद ॾाढो ख़ुशि हूंदा ऐं पोइ शामिर उन्हनि खे ससुराल ॾींदो, मतलब उन्हनि खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो ऐं पोइ हुननि खे तालाद करे महफूज़ जॻह ते छॾे ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो ज़हर अली बि हयाती जेको आहे बची वेंदी, हू अचण सां शाह मुराद खे ॻोल्हींदो रहंदो। हू रेस फिरोज खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तो शाह मुराद खे नुक़सान पहुचाए त मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, असांखे पसंदि, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।